अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दन के भलीकार आऊं आहियां अवां जे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अॼु अवां जे साम्हूं जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे नील बोर वारे मॉडल जे बुनियाद ते इलेक्ट्रॉनी तरतीब, यानी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन बेस्ड ऑन बोहर्स मॉडल। बोहर जे मॉडल ते इलेक्ट्रॉनिक तरतीब। पोइ लेक्चर में असां बोहर्स मॉडल जे मुतलिक पढ़ी आयासीं त बोहर पंहिंजे एटम जो जेको मॉडल पेश कयो उन में बोहर असांखे इहो ॾसियो त एटम जे ॿाहिरां, न्यूक्लियस जे ॿाहिरां जेके ऑर्बिट्स आहिनि जिन में इलेक्ट्रॉन रिवॉल्व करे थो, इहे एनर्जी लेवल्स आहिनि जिन खे असां ऑर्बिट यानी मदार पिणु सॾींदासीं। इन्हनि खे जेकॾहिं नंबर सां रिप्रेज़ेंट करायूं त फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड ऐं फोर्थ ऑर्बिट, या जेकॾहिं असां इन्हनि खे अल्फाबेट जे नालनि सां रिप्रेज़ेंट करायूं त के एल एम एन सो ऑन सो, इहे अॻिते हलंदा रहंदा ऑर्बिट्स। हाणे इन्हनि ऑर्बिट्स जे अंदरि केतिरा इलेक्ट्रॉन ऑक्यूपाई थी सघनि था पिया, फर्स्ट में केतिरा ईंदा, सेकंड में केतिरा, थर्ड में केतिरा, उन जे लाइ बोहर जेको असांखे फार्मूलो ॾसियो उहो फार्मूलो असां वटि 2n स्क्वायर, यानी 2n स्क्वायर वारे फार्मूला जे तहत असां एटम जे अंदरि जेके ऑर्बिट्स आहिनि उन्हनि में इलेक्ट्रॉननि खे तरतीब ॾेई सघूं था पिया। हाणे हिते जेका इहे एन आहे, इन एन मां मुराद छा हुई असां वटि? इन एन मां मुराद आहे असां वटि नंबर ऑफ ऑर्बिट, यानी ऑर्बिट जो नंबर। त इहो जेको शेल आया इहो फर्स्ट ऑर्बिट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, सो ऑन सो, यानी जेके भी ऑर्बिट्स हूंदा उनखे एन जे नंबर सां रिप्रेजेंट कराईंदासीं। हाणे इन फार्मूला में एन जो वैल्यू पुट कंदासीं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, पोइ फार्मूला खे छॾाईंदासीं। जंहिं महिल असांखे ख़बर पवंदी त फर्स्ट ऑर्बिट में केतिरा ईंदा, सेकंड में केतिरा, थर्ड में केतिरा, पोइ जॾहिं असां इन फार्मूलास में पुट कयोसीं त असांखे ख़बर पए पई त फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड, फोर्थ, यानी इहो असां वटि एन आहे, यानी जंहिंखे असां के शेल, एल शेल, एम शेल ऐं एन शेल करे पिणु लिखी सघूं था पिया। हाणे फार्मूला जे तहत फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन वेंदा, सेकंड ऑर्बिट में असां वटि 8 इलेक्ट्रॉन वेंदा, थर्ड ऑर्बिट में असां वटि 18 इलेक्ट्रॉन वेंदा, फोर्थ ऑर्बिट में असां वटि 32 इलेक्ट्रॉन्स मैक्सिमम, यानी वध में वध एतिरा इलेक्ट्रॉन असां वटि अची सघनि था पिया। पहिरें ऑर्बिट में 2, सेकंड में 8, थर्ड में 18 ऐं फोर्थ में 32 इलेक्ट्रॉन ऑक्यूपाई थी सघनि था पिया। हाणे जेकॾहिं असां हिते एग्जांपल वठूं पिया सोडियम जो, सोडियम जंहिंजो नंबर असां वटि 11 यानी 11 आहे। जंहिं महिल असांखे इहा ख़बर आहे त सोडियम जे एटम जे अंदरि 11 इलेक्ट्रॉन मौजूद आहिनि। जेकॾहिं बोहर वारे मॉडल जे तहत इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन करायूं त ही न्यूक्लियस आहे, फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन मैक्सिमम अची सघनि था, 11 में 2 विया हली, बाक़ी 9 इलेक्ट्रॉन। सेकंड ऑर्बिट में मैक्सिमम 8 अची सघनि था, यानी टोटल थी विया 10 इलेक्ट्रॉन, बाकी सोडियम वटि 1 इलेक्ट्रॉन बचो। हाणे थर्ड ऑर्बिट में असां मैक्सिमम 18 इलेक्ट्रॉन अची सघनि था, पर सोडियम वटि बचो 1 इलेक्ट्रॉन आहे, त यानी इहो असां लास्ट शेल यानी थर्ड शेल में विझंदासीं। त सोडियम जी जेके इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन थी वई उहा थी वई 281। हाणे 281 में छा मुराद थी वई त फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन, सेकंड में 8 इलेक्ट्रॉन, थर्ड यानी लास्ट ऑर्बिट या लास्ट शेल में जेका आहे असां वटि सोडियम वटि 1 इलेक्ट्रॉन मौजूद आहे। अहिड़े नमूने सां तव्हांजी किताब मंझि बि पहिरियां जेके 20 एलिमेंट्स आहिनि पीरियडिक टेबल जे अंदरि उन्हनि जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ॾिनल आहे बुक जे अंदरि, उहा तव्हां उतां उनखे रेफर करे सघो था पिया। यानी इहो ई असां वटि बोहर्स एटॉमिक मॉडल जे बुनियाद ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। उम्मीद पियो कयां त तव्हांखे अॼोको टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।